जबल जलदायो करे तिख दिखारे ता लगन लुकू लतीफ चे माजूरन मथा उते हूँ तो दो आजत हूँ जस है कली। हमदे सलात खां बाद निहायती वाजिबुल एहतराम उलमाए किराम, मशाइख इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाइयों, अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक जी हिक आयत सगोई अवां प्यारी जमात जे ख़िदमत में मूं तिलावत कई आहे। दुआ फरमाईंदा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मज़कूरा आयत करीमा जो लफ़्ज़ी तर्जुमो ऐं चंद मारूज़ात अवां प्यारी जमात जी ख़िदमत में पेश करण जी अल्लाह से मूंखे हिम्मत अता फरमाए। बुधी करे उन जे मथां तव्हांखे ऐं मूंखे अल्लाह सां इंशाअल्लाह अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम। बिरादरान इस्लाम, अज़ीज़ान मिल्लत, जलसो शुहदाए करबला कॉन्फ्रेंस ऐं मूं जेका आयत सगोरी पढ़ी आहे उन आयत सगोरी जो ताल्लुक कुछ ॻाल्हियुनि में शुहदाए करबला सां आहे ऐं ॿिया बि चंद मसइला हिन आयत सगोरी में मौजूद आहिनि जेके अव्हांखे ॿुधाइण अदहद ज़रूरी आहिनि, उहे बि तव्हांजी ख़िदमत में पेश कबा। वॾे आवाज़ शौक़ मोहब्बत सां बारगाह रिसालत बाब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में सलाह सगोरी जो नज़रानो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना शफीअना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्लाह ताला जी रात बाबरकात इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। अल्लाह ताला जी रात बाबरकात इरशाद फरमायो ऐ ईमान वारो, आए मोमिनो, अल्लाह दे रसूल ते ईमान आने वारो, सच्चे दीन इस्लाम में दाखिल थियण वारो, एक कुरान एक रसूल एक रब ते ईमान आने वारो, इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह, मदद वठो सब्र खां ऐं नमाज़ खां। इन्नल्लाहा मअस्साबिरीन, बेशक अल्लाह साबिरन जो मददगार आहे। हिया आयत सगोरी जो लफ्ज़ी तर्जुमो, हिन जी वज़ाहत अल्लाह जी ज़ात बाबरकात जे इन ई फरमान जो मक़सद इहो आहे त ऐ मोमिनो, ऐ मुसलमानो, दीन इस्लाम में दाखिल थियण वारो, ही दौर, ही दुनिया है ज़मानो जंहिंमें सुख भी आहिनि, दुख भी आहिनि, बीमारियूं भी आहिनि, तकलीफ़ूं भी आहिनि, तरह तरह जे इम्तिहाननि सां तव्हांखे सामनो करणो पवंदो, तरह तरह जे परेशानियुनि जे दौरनि मां तव्हांखे गुज़रणो पवंदो। सुख भी ईंदा, उन सां गॾु दुख भी ईंदा, पर ऐं मुंहिंजा प्यारा ॿारो, मोमिन जे मथां जॾहिं का तकलीफ़ ईंदी आहे, मोमिन जे मथां को दुख ईंदो आहे, मोमिन जे मथां को
जो शान ही ना है तो वो वावेलो करे, वो ताहू करे, रड़ियों करे। मुझा प्यारा दोस्तों, बेसब्री जो इजहार करे, वो शिकवा करे न। अल्लाह जी ज़ात का बरकत फरमायो। कलमे पढ़ने वाले मोमिन जो शान ही आ, जै वक्त में उनके मथे काब सख्ती ईंदी आ, बीमारी ईंदी आ, परेशानी ईंदी आ, तकलीफ़ ईंदी आ, वो इम्तिहान ईंदो आ त पहिरीं त हू सब्र कंदो आ। पर जेकॾहिं सब्र खां ॻाल्हि चढ़ी वेंदी आ त मां रब करीम जी बारगाह में रुजू करे बरकातुं निमाज़ नफ़िल पढ़ी मां अल्लाह जी मदद हासिल कंदो आ। पोइ मां रब करीम हुन जी मदद बि कंदो आहियां, खे सब्र बि अता फरमाईंदो आहियां। पोइ साबिरनि खे मां रब करीम जी मदद पहुचंदी आहे। अल्लाह से हिते मोमिन जो मक़ाम बयान फरमायो आहे त आहे मोमिनो, गैर मुस्लमाननि ते बि तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, उन्हनि ते बि ॾुख ईंदा, मुस्लमान जे मथां बि तकलीफ़ूं ईंदियूं, मुस्लमान बि बीमार थींदो, मुस्लमान ते बि तरह तरह जा इम्तिहान ईंदा। पोइ जीअं ॿिया आहिनि, ॿिए अभियान सां तालुक रखण वारा, ॿियनि दीननि सां तालुक रखण वारा जेके रोंदा आहिनि, रांभा कंदा आहिनि, मुंहिंजा प्यारा शिकायतूं शिकवा कंदा आहिनि, अल्लाह साईं फरमाए थो मोमिन जो इहो शान न आहे। मोमिन ते जॾहिं तकलीफ़ ईंदी आहे, आसमान ॾे निहारे अर्ज़ कंदो आहे, तेरा दर्द मेरा दरमा, तेरा गम मेरी खुशी है, तेरा दर्द मेरा दर्द, तेरा गम मेरी खुशी है, मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है, मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है। मोमिन अल्लाह की बारगाह में अर्ज़ कंदो आहे, मुंहिंजा मौला तुंहिंजो शुक्र आहे, तुंहिंजा लख एहसान जो तो मूंखे सब्र अता फरमायो आहे, दुख मुसीबत में तो मूंखे साबिर बनायो आहे। अल्लाह से फरमाए थो मोमिन जो शान सब्र आहे। जेकॾहिं सब्र खां ॻाल्हि चढ़ी वञे त पोइ उहो मोमिन मां रब करीम खां मदद हासिल कंदो आहे। ऐं मुंहिंजा मौला मुंहिंजी मदद फरमा, मूंखे साबिर बना, मूंखे सब्र अता फरमा। ऐं सब्र करण वारनि जे लाइ अल्लाह से जन्नत में हिकु आलीशान महल तयारु करे रखियो आहे, जेको सिर्फ़ सब्र करण वारनि जे लाइ आहे। ऐं उन सब्र करण वारनि जी ॿी जॻह छा आहे? हज़रत अयूब अलैहिस्सलाम जॾहिं बीमार थिया, साईं जे जिस्म में अहिड़ी जाइ ख़ाली कान हुई जंहिंमें कीड़ो न हुजे, एडी तकलीफ, एतरी बीमारी की शिद्दत, सारे जिस्म में कीड़ा। मुझे प्यारा दोस्तों, लेकिन वावेलो ना है, शिकवा ना है, दांतू करण ना है। अल्लाह की दाता बता दी दिल बीमारी से साबर शाकिर रहो। जरे अल्लाह ताला की दाता बरकत हजरत अयूब अलैहिस्सलाम के तंदुरुस्ती अता फरमाई, हजरत अयूब अलैहिस्सलाम की बीमारी के ज़ायल करे। जरे मुझा प्यारा दोस्तों सेहतमंदी अता फरमाई त जिब्राईल अलैहिस्सलाम लही आयो, अर्ज़ कयाई अल्लाह जा पैगंबर तोखे लख लख मुबारकूं हुजनि जो रब करीम तोखे शिफा अता फरमाई आहे। अल्लाह साईं तोखे सेहत यादी अता फरमाई आहे त बजाए हजरत अयूब जे मरहबाई या खुश थियण जे हजरत अयूब अलैहिस्सलाम जे खिल में पानी अची वियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो, जिब्राईल अलैहिस्सलाम अर्ज़ थो करे, अल्लाह जा नबी अॼु तोखे मुर्कुल खपे, मुस्कुराइण खपे, ऐं रुअण छा जो आहे, अख मां ॻोड़ा छा जा। पाण फरमायूं रब करीम जो कसम आहे जिब्राईल, जेसि ताईं मां बीमार हुयसि ऐं सब्र कंदो रहियुसि त रोज़ मूंखां रब्बुल आलमीन पुछण ईंदो हो। सब्र जे बदिले रोज़ानो अल्लाह ताला बीमार कुर्सी फरमाईंदो हो, मूंखां अची हाल भाई थींदो हो, मुंहिंजा हाल ओरींदो हुयो। ओ जिब्राईल, जॾहिं खां रब करीम मूंखे शिफ़ा अता फरमाई आहे, उन ॾींहं खां वठी रब जो दीदार बंद आहे। ऐं
जबरील उहा बीमारी उहा दुख तकलीफ़ मुसीबत भली हुई जेका सब्र वारी हुई ऐं उनजे सदके मूंखे काइनात जे मालिक जो दीदार थींदो हो मुझा प्यारा सब्र जी जगह अल्लाह जो दीदार दिया अल्लाह जो कुछ दिया उनखां अलावा साबरन जे लाइ रब करीम एक आलीशान जन्नत में महल बनायो आहे साबर सब उनजा मालिक थींदा उन में जायूं मारींदा दुआ कर अल्लाह साईं असां तव्हां सभिनी खे सब्र करण जी तौफ़ीक़ अता फरमाए हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में आयो मस्जिद नबवी में पर साईं जा कई हथ पेट ते हुजनि आयो मांगुल फरमायो अबू हुरैरा छा ॻाल्हि आहे पेट ते हथ अर्ज़ करण लॻो आका मुंहिंजे पेट में सूर आहे पेट में दर्द आहे मुंहिंजे महबूब करीम फरमायो अबू हुरैरा वज़ू आहे जी हाँ मुंहिंजा महबूब वज़ू आहे पाक करीमन फरमायो तरक़ातु नमाज़ नफ़ल पर अल्लाह जी बारगाह में ऐं रब करीम जी मदद हासिल कर ऐं हीअं चओ हिताई घोटन जी तर्जुमानी कई त तूं हबीब तूं तबीब तूं दर्द जी दवा जान बमुझे जिय में साहिब दे शिफा मियां मरीज़न खे हज़रत अबू हुरैरा महबूब करीम जी फरमाबरदारी करे तरक़ातु नमाज़ नफ़ल पढ़ी आहे अल्लाह जी बारगाह में दुआ थो घुरे मुंहिंजा मौला मूंखे शिफ़ा अता फरमा दुआ वारा हथ अञा तेरे ते आया कोन हा पाण थो फरमाए रब करीम जो कसम ईअं पियो महसूस कयां ॼण पेट में सूर पियो ई कोन हो पहिरीं त सब्र कर सब्र खां ॻाल्हि चढ़ल आहे त पोइ अल्लाह जी मदद हासिल करे अल्लाह जा वली कामली अल्लाह जो महबूब अल्लाह जा नबी जे वक़्त में अहिड़ो वक़्तु ईंदो हो सब्र कंदा हुआ या अल्लाह पाक खां मदद वठंदा हुआ असांजे ठटे ज़िले जो मशहूर बुज़ुर्ग हज़रत साईं न्यू सैद अली रहमतुल्लाह ताला ठटे वारा शाह मुराद शीराबी जा फर्ज़ंद हिन बुज़ुर्ग जी हिकिड़ी करामत तव्हांखे ॿुधायां ऐं पोइ तो उहा ॻाल्हि ॿुधायां अञा दुनिया में आया ई कोन हुआ अञा साईं जो वजूद ई कोन हुयो हुते अल में अरवा में हुआ या मां जे पेट में हुआ अलगर्ज़ आया कोन हुआ साईं शाह मुराद शीराज़ी जी हिकिड़ी किरी हूंदी हुई हिकु आदत मुबारक हूंदी हुई त जॾहिं सफ़र में निकिरंदा हुआ त चंद चीलूं साईं सां गॾु हूंदियूं साहो गाह लठ मुसलो पाणी जो कोड़ो इहे शयूं साईं सां गॾु हूंदियूं ऐं इन्हनि मां जेकॾहिं हिकिड़ी बि ग़ाइब हूंदी त निमाज़ न पढ़ंदा हिकु दफ़ो छा थियो हज जे सफ़र ते वञी रहिया हुआ त हिकु अहिड़ो मक़ाम आयो जिते इन्हनि चइनी शयुनि मां का शइ मौजूदु न हुई हेॾा निमाज़ जो वक़्तु थी वियो साईं परेशान बीठा त हाणे छा कजे एतिरे में हिकिड़ो बुज़ुर्ग आयो साओ चुबो पियो हो पटको ॿधो पियो हो इहे चारई शयूं जबल में साईं खे ॾेई ऐं पाण ग़ाइब थी वियो पाण ग़ाइब थी वियो इहा ॻाल्हि हिते ज़हन में रखिजो वरी हिते इशारो कंदुसि हज़रत साईं न्यू सैद अली रहमतुल्लाह ताला अलैह मां जे पेट में आयो मुंहिंजा प्यारा 9 महीना थी विया 9 महीननि खां जॾहिं किसो अॻिते हलियो ॾींहं मथे चढ़ण लॻा दायर रिपोर्ट पेश कई साईं शाह मुराद शीराज़ी खे तव्हांजी घरवारी जी हालत तमामु ख़राब आहे
तीअं मथे वठी वियान लेकिन वीहम कोन थो थिए हाणे को डॉक्टर ॻोल्ह को हकीम तबीब ॻोल्ह मुंहिंजा प्यारा दोस्तो शामराज शिराज़ी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमायो अॼु तव्हां सब्र कयो मां पंहिंजे पाक रब करीम जी मदद थो वठां अल्लाह जी दरबार में वञी नमाज़ पढ़ी दुआ थो घुरां हज़रत शामराज शिराज़ी रहमतुल्लाह तआला अलैहि मस्जिद शरीफ में आयो आहे तरकातुल नमाज़ नफ़िल पढ़ी अल्लाह जी बारगाह में दुआ थो घुरे मुंहिंजा मौला मुंहिंजी घरवारी हमल सां आहे या अल्लाह ॾींहं बि पूरा थी विया 9 महीना बि पूरा ॾींहं मथे चढ़ंदा वञनि तकलीफ़ वधंदी पई वञे मालिक साईं महिरबानी फरमा साईं दुआ घुरी ऐं मुंहिंजा प्यारा उते जो उते लेटी पिया मस्जिद में लेटी पिया ख्वाब में इल्हाम थियो आहे इशारो थियो आहे ओ शामराज शिराज़ी परेशान थी तुंहिंजी घरवारी जे पेट में जेको पुटु आहे उन 30 सिपारा रब करीम जे क़ुरान जा मौज जे पेट में यादि कया आख़िरी सबक अञा कटियो आहे उनखे फेरा वेठो ॾिए जीअं जो उहो सबक पको थी वेंदो तुंहिंजो बचड़ो दुनिया जे कटे ते अची वेंदो सलात मुझे प्यारे हरी रखो जॾहिं बि जो साईं यूसुफ अली जाओ इन मां हिकिड़ी ॻाल्हि इहा मालूम थी त अल्लाह जा वली जॾहिं बि परेशान थींदा हुआ रब करीम जी दरबार में रुजू कंदा हुआ या सब्र कंदा हुआ अल्लाह ताला जी रात बाबरकात उन्हनि जी मदद फरमाईंदो हज़रत यूसुफ अली रहमतुल्लाह अलैहि जॾहिं मुंहिंजा प्यारा दुनिया जे दर ते आयो वधी जॾहिं 3 सालनि जो थियो आहे साईं शामराज शिराज़ी मदरसे में वठी आयो आलम सगोरे खे चई साईं खे पढ़ायो जॾहिं आलम सगोरो चयो ऐ यूसुफ अली पढ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हज़रत साईं यूसुफ अली ख़ामोश आहे पढ़े नथो 2-3 दफ़ा उस्ताद पढ़ायो आहे लेकिन पढ़ण जे लाइ तयारु न आहे साईं शामराज शिराज़ी खे घुरायो आहे साईं तव्हांजो पुटु ज़िद्दी आहे तव्हांजो पुटु हलाए ॿोढ़ो आहे हलाए गूंगो आहे ॿुधी त ॿुधे ई कोन थो सुणे ई कोन थो मां बार बार पढ़ाइण जी कोशिशि कई आहे मगर पढ़े नथो तंहिं फरमायो भला हाणे मुंहिंजे साम्हूं पढ़ा वरी चयाई पुट पढ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम साईं पढ़े कोन पंहिंजा टप खोले कोन थो साईं शामराज शिराज़ी बि चयो पुट पढ़ मगर यूसुफ अली ख़ामोश आहे एतिरे में शामराज शिराज़ी जमात मथे खई आहे तमा कहणा त पढ़ी छो कोन थो साईं जो हथ मुबारक मथे खयो यूसुफ अली जी निगाह पई आहे अखियुनि में ॻोढ़ा थी विया फरमायूं बाबा अॼु जेकॾहिं मूंखे यादि हुजे हा त माण्हुनि जे साम्हूं मूंखे जमातूं बि हणंदे रब करीम जो कसम आहे हड़नि मां तुंहिंजूं कला थियणा मगर उहे 4 शयूं जबल में कोन ॾियां उहे जेके जबल में तोखे 4 चीजूं पहचायूं हुयूं सो मां यूसुफ अली होसि त बाबा जी निमाज़ कला थी वेंदी आलम अरवाह खां आयो होसि तुंहिंजी मूं मदद फरमाई लेकिन अॼु उहे तोखे ॻाल्हियूं विसरी वयूं आहिनि जो माण्हुनि जे साम्हूं मुंहिंजे मथां तूं जमात थो खणी ओ बाबा क़ुरान कीअं पढ़ां मां इन्हनि खे पढ़ायां मां त अम्मा जी जे पेट में 30 सितारा पढ़ी आयो आहियां जंहिंजो इल्हाम तोखे रब करीम कयो जंहिंजो इशारो बि तोखे थियो हाणे मूंखे दुनिया जे उस्ताद खां पढ़ण जी ज़रूरत ई कान्हे त मुंहिंजी ॻाल्हि जो मक़सदु अल्लाह वारनि जे मथां जॾहिं बि को ॾुखियो ॾींहुं आयो तकलीफ़ वारो ॾींहुं आयो त उन्हनि बि अल्लाह जी मदद हासिल कई रब करीम सां रुजू कयो अवल सब्र जे सब्र खां ॻाल्हि चढ़ी अल्लाह वारा अल्लाह जी बारगाह में
मुझा प्यारा सवाल कंदा रब करीम जी मदद थी वेंदी ऐं बेड़ा पार थी वेंदा मुझा भी दोस्तों बुजुर्गो अहिड़े नमूने सां हिन मसइले खे सम्झो त जॾहिं का मुसीबत जॾहिं को तकलीफ़ वारो वक़्तु अचे त हुकुम इहो आहे त सब्र कयो वावेलो न कयो शिकायत न कयो तव्हांजो सब्र में जो वेलो गुज़री वञे पर जेकॾहिं सब्र नथा करे सघो सब्र खां ॻाल्हि चढ़ी पई आहे त पोइ अल्लाह जी बारगाह में अर्ज़ु कयो ऐं मालिक मिठा मुंहिंजी मदद फरमा रब करीम ज़रूर उन मुस्लमान जी मदद फरमाईंदो आहे मिठे आवाज़ में सलाद पंडित महबूब जे ज़ाहिरियाती तौर जो हिकिड़ो अजीब वाक़ियो ॿुधाईंदो सलाद नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में हिकिड़ी औरत आई नओ मुस्लिम कलमो पढ़ी मुस्लमान थी उन सां गॾु पुट बि गॾु हो उनखे माइटनि मना कई त तूं दीन खे क़बूल न कर इस्लाम खे क़बूल न कर मगर हुआ वीचारी सभु छॾे करे अकेले सिर्फ़ जे बचे सां इस्लाम में दाख़िल थी अॼु हुन कलमो पढ़ियो अॼु दीन में दाख़िल थी ऐं ॿिए ॾींहुं उनजे पुट खे बुखार आयो तप आयो ऐं उन बुखार में फोत थी वियो त माई वीचारी अची रुनी पेरों के दीन ते हुजी हा अज तुझो पुट जरूर मरे हा कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत हर नफ्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे कंहिं आशिक़ फरमायो उमर अबाणे पार दे था तेरी तो न सुझन हिकु मौत जो छोड़ो चोल जो दूर वञनि राणू राजन शाह जे झूमर में मुर्गन पोखे त अबाणे पार जा छुगा करियो छण विजू पोइ वसन अवल वञा अबाणे पार ॾे ऐं माई मता तो सम्झो आहे मूं दीन क़बूल कयो आहे इन जे करे मुंहिंजो पुटु फौत थियो आहे जेकॾहिं तूं पंहिंजे पेरों खे दीन ते हूंदी हा तब भी अॼु तुंहिंजो पुटु फौत थिया अॼु हुनजा ॾींहं पूरा हा रब करीम जे फ़ैसिले मुताबिक़ त जेसि ताईं जंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी दाणो उनजे पेट में न वियो आहे तेसि ताईं मां रब करीम खे मारींदो न आहियां आख़िरी दाणो खाई चुकाईंदो आहे उन खां बाद में मां उनखे मारींदो आहियां उन खां बाद में मौत ईंदो आहे त ऐं माई घबरा न इहो मौत तोखे हुन दीन में भी अचे हा हिन दीन में भी आयो आहे इहो अल्लाह जो अतल फ़ैसिलो आहे छो जो हिन दुनिया जो निज़ाम ईअं रखियल आहे दुनिया दम गुज़रिया
करीजे तो करणो छड़ी मत छे माती दुनिया में गुजरिया अलग छायाती दुनिया में गुजरिया अलग छायाती अदा कलंदर हजारा सिकंदर हजारा कलंदर हजारा सिकंदर हजारा रहो कोई न दिल मां रहो कोई न दिल मां पाने सुझाती दुनिया तक गुजरिया अलग छायाती जिंदारी निकालिया ओ माई मौत तो खे हुते भी अचे हा न उहे सम्झाइनि छा पिया मदीने जा माण्हू मिली गॾु छान मायूं बि आयूं आहिनि मर्द बि आया आहिनि मुंहिंजा प्यारा सुठी सुहिणी मदनी अरबी ॿोली में हुन माई खे दिलदारियूं ॾियण लॻा सम्झाइण लॻा जो माई बेसब्री जो इज़हार पई करे छो जो अञा नई नई आई हुई अञा हुनखे मसालो मसाल बि कान्हे का मदीने जूं मायूं पयूं सम्झाइण मदीने जा मर्द मोमिन पिया सम्झाइनि पंहिंजी पंहिंजी ॿोली में और मुंहिंजा प्यारा उहा प्यारी ॿोली जेके विया हूंदा मदीने वारनि जी ॿोली ॿुधी हूंदी हिकु आशिक़ फरमायो मदीने जे माण्हुनि जी ॿोली वणे थी मदीने जे माण्हुनि जी ॿोली वणे थी ला इलाहा इल्लल्लाह जी ॿोली वणे थी मदीने वणे थी मदीने जे माण्हुनि जी ॿोली वणे थी ला इलाहा इल्लल्लाह जी ॿोली वणे थी ला इलाहा इल्लल्लाह जी ॿोली वणे थी मदीने जे माण्हुनि जी ॿोली वणे थी मदीने जे माण्हुनि जी ॿोली वणे थी ला इलाहा इल्लल्लाह जी ॿोली वणे थी ला इलाहा इल्लल्लाह मदीने जा बागा बागू ॾियनि था मदीने जा बागा बागू ॾियनि था ॿुधण सां आशिक़ किरो पवनि था मदीने जा बागा बागू ॾियनि था ॿुधण सां आशिक़ किरो पवनि था पोइ उघनि लोक जंहिं सां सचो वणे थी उघनि लोक जंहिं सां सचो वणे थी ला इलाहा इल्लल्लाह जी ॿोली वणे थी मदीने जे माण्हुनि जी ॿोली वणे थी मदीने जे माण्हुनि जी ॿोली वणे थी ला इलाहा ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो मदीने जो मीर हुन माई साहबा खे दिलासा ॾींदो रहियो सब्र जी तलक़ीन कंदो रहियो पर माई साहबा चुप न थी करे मुंहिंजे महबूब फरमायो ओ माई भला तुंहिंजो इरादो छा आहे भला छा खपई मुंहिंजा प्यारा दोस्तो तेरे मुंहिंजे महबूब ईअं फरमायो आहे माई चवे थी या रसूल अल्लाह जेकॾहिं तव्हां अल्लाह जा सचा रसूल आहियो त मुंहिंजे पुट खे ज़िंदा कयो भाई
जिंदा किए कयूं कुल्लो नफ्सिन ज़ाइक़तुल मौत अज जे करी तुझे बार के जिंदा कयूं सुभाणे हर माई बीठी हुई ऐ रसूल अल्लाह सरदार मुखे भी पंहिंजो पुट जिंदा करे दे ये नाए खलकल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला रब करीम दी बरकात इन जहान दी चोर ये खलके छदिया माई तोखे भी हलणो आ असां के भी हलणो आ जरूर है जहान छॾणो आहे लिहाज़ा इहो मुतालबो न कर अल्लाह खे इहो मंज़ूर न आहे मगर माई दलील थी पेश करे या रसूल अल्लाह या मूंखे भी पक्का त हाणे या मूंखे भी पक्का आहे त हुते भी मरे हा हिते भी मोह आहे मगर मुंहिंजा प्यारा महबूब अल्लाह खे ख़बर आहे काल इस्लाम में दाख़िल थी आहियो मूंखे पंहिंजो ॾाढो मना कंदो रहियो मूंखे पंहिंजो ॾाढो मना कंदो रहियो नानू मना कंदो रहियो भाइर मना कंदा रहिया मामा चाचा मासा मूंखे मना कंदा रहिया इन दीन में दाख़िल न थी न त असां वारा ख़ुदा तोसां विढ़ंदा तोखां बदला कंदा तुंहिंजो हाल बुरो कंदा या रसूल अल्लाह अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो पुटु फौत थी वियो आहे ऐं अल्लाह जा महबूब उहे ख़ुशियूं मल्हाईंदा हूंदा उहे रोकू कंदा हूंदा त ॾिसो असां वारो दीन छॾियाई असां वारे ख़ुदा तेरी कोन कराई ॿिए ॾींहुं बदिलो वरिताऊंसि पुटु फौत करे ॾिनऊंसि पुटु मारे विधाऊंसि ऐं अल्लाह जा महबूब करीम मां बि सम्झां थी इहो कानून आहे पर हिन वक़्त में दुश्मन ॾाढा ख़ुशि थिया आहिनि उहे ॾाढा ख़ुशि आहिनि चवनि था असां वारे ख़ुदा इहो कमु कयो आहे महबूबा अॼु ज़िंदा थिए हिकिड़ो दफ़ो साह खणे वरी मरी करे अख मां बि पाणी कोन वही ॾिस मूंखे पंहिंजो दुख न आहे मूंखे दीन जो दर्द आहे उहे दीन तां तोकूं करे रहिया आहिनि दीन तां मज़ाक उॾाए रहिया आहिनि उहे चवनि था असांजा ख़ुदा पावर वारा आहिनि मुंहिंजे महबूब करीब खे यादि में ॻाल्हि माई साहिबा ॿुधाई आहे मुंहिंजे महबूब करीब फरमायो ऐं माई साहिबा हली आ पेरां जे पासे बि महबूब करीब शेरां ते बीठा आहिनि फरमायूं माई तूं दर्दमंद आहीं दुआ घुर तूं आमीन मां मोहम्मद थो चवां जीअरो कर मुंहिंजे ख़ालिक जो कमु आहे मुंहिंजा महबूब करीम बि बीठा आहिनि उहा माई दुखायल बि बीठी आहे अल्लाह जी बारगाह में हथ खणी अर्ज़ कंदी पई वञे हसन हुसैन जो नानो आमीन थो करे मुंहिंजे महबूब ॾिस ॾिनो आहे जेकॾहिं एॾी वॾी मुसीबत बि अची वञे रब करीम जी बारगाह में मदद हासिल कर यकीनन अल्लाह तुंहिंजो मददगार आहे तुंहिंजी मदद फरमाईंदो भाई चवण लॻी मौला मूंखे तुंहिंजे महबूब ॿुधायो आहे त तुंहिंजो कानून इहो आहे ऐं मालिक मूंखे तुंहिंजो कानून मंज़ूर आहे मां तुंहिंजे कानून जी पासदारी रखां थी लेकिन सोना रब मुंहिंजा पंहिंजा माइट अॼु खिली रहिया आहिनि मज़ाक़ूं करे रहिया आहिनि त असां वारो दीन छॾे वई असां वारे ख़ुदा देरि कान कई बदिलो वठूंसि ऐं मौला अॼु हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे पुट खे उथार ज़िंदा कर ऐं मुंहिंजा मौला उहे भले मार तव्हांजो दुश्मननि जे मुंहं में धूड़ पए उन्हनि जी खिल बंदि थिए मुंहिंजा प्यारा दोस्तो माई रोए पई मदीने जो मीर मुर्गे थो ऐं आमीन आमीन थो चवे महबूब करीम सिर्फ़ एतिरो अर्ज़ कयो मुंहिंजा मौला हिन बानड़ी ते मुंहिंजे सदके कर रहियो फरमा पर एतिरो जो फरमायो हदीस पाक में ॾिठो उहो नौजवान छोकिरो उथी पियो आहे महबूब जे मुंहुं मुबारक में निहारे अर्ज़ थो करे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दोस्तो इहा ॻाल्हि दिल में सोचींदो त माई महबूब खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मुंहिंजो पुटु ज़िंदा करे ॾे त पोइ महबूब ज़िंदा छो न कयो अल्लाह जी बारगाह में ॾिसण नहीं त रब करीम जी बारगाह में दुआ तूं घुर आमीन आऊं थो चवां पोइ ॾिस त रब तुंहिंजी ॿुधे थो या न रब करीम तुंहिंजी मदद करे थो या न पर इहो कमु जेकॾहिं महबूब करे हा
महबूब करे हा मुझा प्यारा दोस्तों हकीकत ॻाल्हि इहा आहे तव्हांखे त एतिराज़ हूंदो कोन पर थी सघे थो सुभाणे को तव्हां खां पुछी हुजे इन जे लाइ अर्ज़ इहो आहे त हे त का मामूली ॻाल्हि का ॻाल्हि ई कान्हे रब करीम जो कसम आलमनि खां तव्हां ॿुधो जाबर जा पुट ॿई हिकिड़ो पुठो पियो हो ऐं हिकिड़ो असली खां मुंहिंजा ॾींहुं दोस्तो टुटो पियो हो कांटो टुटो पियो हो चादर मथां पई आहे ॾींहुं सॼो गुज़री वियो आहे शाम जो मां चादर खणंदा आया फरमायूं उथो ॿई उथी थी रहे हदीस मशहूर हदीस आहे पर महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताक़त त पंहिंजी जाइ आहे दस्तगीर बादशाह वटि के माई आई अर्ज़ करण लॻी से मुंहिंजो सिकंदर कुझु फोन थी वियो आहे रोई रोई मुंहिंजे अखियुनि जा हींअर हाल थी विया हा त पाणी बि कोन अचे सुकी वियो आहे पाणी साईं छा कजे किसी हिकिड़ो दफ़ो उथार सिर्फ़ मुंहुं ॾिसां दिलि खे तसकी न अचे तसली अचे पोइ भले सुनी वे साईं अची विया मुक़ाम में फरमायो सिकंदर इहो सिकंदर जो नालो वरितो आहे सभिनि जे तइदाद में उन मुक़ाम मुंहिंजा लबैक लबैक चई सिकंदर उथी बीठा माई चयो साईं मुंहिंजो हिकिड़ो सिकंदर पीअण पीर दस्तगीर फरमायो माई तुंहिंजो हिकिड़ो आहे ते सभिनि माइयुनि जा सभ सिकंदर सुता पिया आहिनि जे उहे बि वेठियूं आहिनि त तूं बि सब्र करे वञी वेही रहो हिते को तुंहिंजो सिकंदर कोन आयो आहे सभिनि जा सिकंदर सुता पिया आहिनि दस्तगीर बादशाह जो इहो कमाल आहे त दस्तगीर जे नाले मोहम्मद जो कमाल छा हूंदो जानदार मरण खां पोइ बि जान ईंदी आहे सवाल जवाब थींदा आहिनि सभु कुझु पर मुंहिंजा प्यारा मुंहिंजे महबूब करीम बेजान चीजनि खे जानदार बनाए उन्हनि खे रुआरे बि ॾेखारियो उन्हनि खे खिलाए बि ॾेखारियो आहे रसूल दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा प्यारा नबी मस्जिद में हिकु खचीअ जो थोरा हुनखे तेक लॻाए पाण करीब पंहिंजे गुलामनि खे वाइद ॿुधाईंदा हुआ जुमे जो ख़ुतबो पढ़ंदा हुआ हिकिड़ो वाधो आयो आहे ॾखण को कमु कंदड़ आयो आहे अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह इजाज़त ॾियो मां ॾखण को कमु कंदो आहियां वाधो आहियां इजाज़त ॾियो त मां काठी जो मिंबर ठाहे पाईंदा अथव जुमे जे ॾींहुं उन मिंबर ते वेही पोइ माण्हुनि खे वाइद ॿुधायो ख़ुतबो ॿुधायो महबूब करीम इजाज़त ॾिनी आहे पोइ वाधो वञी ॿिए जुमे ताईं महबूब करीम जे लाइ मिंबर ठाहे तयार करे आयो आहे किताब लिखंदा इस बात में अचे थो जंहिं वक़्त में उहो मिंबर आयो आहे महबूब करीम उन खचीअ जे थुड़ खे हटाए छॾियो आहे नबवी मस्जिद जे ॿाहिरे पासे दीवार खां रखाए छॾियो ऐं उहो मिंबर रखी मुंहिंजे सोने महबूब करीम वाइद कयो आहे ख़ुतबो मुबारक पढ़ियो आहे सहाबा फरमाइनि था अधु ख़ुतबो मुंहिंजा महबूब पढ़ी विया आहिनि एतिरे में रुअण जो आवाज़ आयो पर अहिड़ो रुअण जो आवाज़ जीअं बिछड़ियल पुट या न्याणी माउ पीउ जे हिजरत रात में रोंदा आहिनि ईअं रुअण वारो आवाज़ आयो असां पंहिंजे सुफल में निहारियो कंहिंजो ॿार त कोन पियो रोए कंहिंजी न्याणी त कोन पई रोए हे कहिड़ा कंहिंजे रुअण जो आवाज़ आहे सॼी मस्जिद में हेॾे होॾे निहार कईसीं ॻाल्हि सम्झ में कान पई अचे हे आवाज़ छाजो आहे पर आवाज़ ॾाढो दर्द वारो आहे मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्ग ॾाढो सोन वारो आवाज़ आहे ॿाहिरि हिकिड़े माण्हू झंकियो आहे पर हुनखे को बि रुअण वारो नज़र कोन थो अचे एतिरे में अधु ख़ुतबो महबूब पढ़ी विया अधु ख़ुतबो छॾे करे सुहिणा महबूब ॿाहिरि आया ऐं ॿाहिरि अची करे खचीअ जे थुड़ खे भाकर पाए सीने सां लॻाइनि था सहाबा फरमाइनि था रब करीम जो कसम असां अखियुनि सां पियो ॾिठो महबूब
जो सीने सां लॻियल थुड़ ईअं सुॾका भरे थो रोए जीअं मां जे हंध में ॿार काठे बि रहंदो आहे पर उनजे सुॾकनि सां मां जो सीनो हिलंदो आहे मां खे हिलाईंदो आहे ईअं सुॾका भरे मुंहिंजे महबूब करीम जे झंझ में ईअं झूमी रहियो आहे जीअं मुंहिंजा प्यारा बचड़ो रोंदे रोंदे झूमंदो आहे महबूब भाकड़ पाए फरमाईंदा खजीअ जा थुड़ छाजे नथो रोई रो न मां मोहम्मद तो सां गॾु आहियां मुंहिंजे महबूब करीम जे मुंहिंजा वीर दोस्तो मुंहुं मुबारक ॾे गोया खजीअ जो थुड़ निहारे अर्ज़ थो करे कुर्ब में जो कैद छो सोने दवाला चारवा दिल हबीबी मारी वारन जी दवा दीदारवा कुर्ब में जो कैद छो सोने दवाला चारवा दिल हबीबी मारी वारन जी दवा दीदारवा ऐ मुंहिंजा महबूब जिनखे तुंहिंजे हिजर फ़िराक़ फसियो आहे जेके तुंहिंजे हिजर फ़िराक़ में वॼिजी चुका आहिनि ऐं महबूबा हाणे उन्हनि खे ॿाहिरि चैन कोन ईंदो सुकून कोन ईंदो ऐं मुंहिंजा महबूब करीम हाणे मूंखे साॻी जॻह ते लॻा ओ जिते पहिरीं हुयसि टेक लॻाए मूंखे पोइ ख़ुतबो पढ़ो तांजो मूंखे करार अचे सुकून अचे मुंहिंजे महबूब करीम फरमायो इन खां वाधारे मां तोखे वॾो मक़ाम वठी ॾियां हीअ दुनिया फानी आहे केसि ताईं हिते बीठो हूंदे आ तोखे जन्नत जो वण करे लॻराए छॾियां जन्नत में थो मोकिले छॾियां उते मुंहिंजो इंतज़ार कर मां महबूब ईंदुसि जे महल में मां हूंदुसि हमेशह मां मोहम्मद सां गॾु हूंदे हमेशह हमेशह पाण गॾु हूंदासीं सहाबा फरमाइनि था ईअं पियो खटीअ जो थुड़ लॻे जीअं मुंहिंजा प्यारा दोस्त को माण्हू ख़ुशीअ में मुर्के ख़ुशीअ में मुस्कुराए ईअं पियो मुंहिंजा बि दोस्तो खटीअ जो थुड़ लॻे ऐं महबूब करीम जे हंज में ईअं मथो मुबारक रखियो पियो आहे जीअं गारे सौर में अबू बकर सिद्दीक़ जी हंज में मुंहिंजे महबूब करीम जो मथो मुबारक हो ऐं खटीअ जो थुड़ खे मुंहिंजा महबूब आस्ता आस्ता माथारनि पिया हज़रत हसन रज़ा ख़ान बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैह फरमाइनि था वक़्ती तौर पर थुड़ ख़ामोश थी वियो आहे ऐं थुड़ जी ज़बान मां गोया इहो आवाज़ आहे दिल में हुया तेरी गोशे तन्हाई हो दिल में हो याद तेरी गोशे तन्हाई हो फिर तो खिलवत में अजबी अंजुमन आई हो एक झलक देखने की ताब नहीं आलम को एक झलक देखने की ताब नहीं आलम को वो अगर जलवा करे और तमाशाई हो वो अगर जलवा करे और तमाशाई हो दुनिया में जो खुलने नहीं देता कब वो चाहेंगे मेरी हश्र में रुसवाई हो कब वो चाहेंगे मेरी
हश्र में रुसवाई हो। मेरा प्यारा दोस्तों बुजुर्गो, अल्लाह ने महबूब करीम जो शान लियो जी बेजान में जान विझी छॾी, बेजान में इश्क जी जान मोहब्बत वारी जान विझी छॾियो, जेके हमेशा हमेशा जिंदा रहा उन कटे जे आरज़ू खे महबूब करीम कबूल फरमाए। अल्लाह जी बारगाह में अर्ज़ करूं मौला हमेशा मूंसां गॾु जन्नत में हुजे। महबूब अल्लाह जी राह फरमायो महबूब रे का तुझी रज़ा सामा रब जी रज़ा। महबूब जी ॻाल्हि अञा परे आहे, तव्हांखे आऊं पीछा ॿुधाए थो पोयां। गोलड़ा रेलवे स्टेशन ते साईं बाबा मेहर अली शाह रहमतुल्लाह ताला अलैह, किथे मेहर अली किथे तेरी सलाम, मुश्ताक अखियां किथे जा लही हलन पिया। तस्बीह सलात सबूरी वारी साईं जे हथ में हुजे तो तस्बीह पिया घुमाइनि पढ़ंदा। अंग्रेज हिकिड़ो हो, अंग्रेज सो आयो, पुछे ही मञण वारी शइ छा आहे? साईं जो सीने में न्यारस त पिस्टल ते लड़कियो रिवाल्वर। साईं पुछो ही छा? हे मुंहिंजो हथियार आहे। साईं त बाबा मेहर अली शाह फरमायो इहो तुंहिंजो हथियार, हे मुंहिंजो हथियार आहे, हे तस्बीह मुंहिंजो हथियार। अंग्रेज मोटी आयो आराम नाश। साईं तुंहिंजे हथियार जो कमाल छा आहे? हुन पुछो त असां वारे हथियार में गोली पहुची आहे, घोड़ो दॿाइबो आहे वग़ैरह वग़ैरह। हे मञण वारी शइ आहे, हीअ भला कीअं गोली इस्तेमालु कंदो, कीअं घोड़ो दॿाईंदो? मोटी आयो सम्झण ॾेला। साईं फरमायो तुंहिंजे हथियार जो तेरी कमाल ॾेखार। हुन गोली भरी रिवाल्वर में वण ते पखी वेठो हो, फायर करे उन वण ते वेठल पखीअ खे ज़मीन ते थधो करे किराए छॾियई। बाबा मेहर अली शाह जलाल में थी वियो, सलात वारी तस्बीह खणी उन मुअल पखीअ जे मथां खणी चयई उथी मुंहिंजा प्यारा एतिरो चवणो हुयो, उहो पखी टहकंदो वण जी चोटीअ ते वञी वेठो आहे। बाबा मेहर अली शाह फरमायो ओ अंग्रेज जेके तुंहिंजो हथियार मारींदो आहे, मां मेहर अली जो हथियार उनखे उथारींदो आहे। अरे महबूब जे गुलाम जो इहो कमाल आहे त मदीने वारे साईं जो कमाल छा हूंदो? चाहे कोई शारू से अपनी काया पलट दे दुनिया की, ये शान है खिदमत गारों की, सरदार का आलम क्या होगा? ये शान है खिदमत गारों की, सरदार का आलम क्या होगा? आगे पढ़े तो सुल्तान औलिया पीर मोहम्मद जम्मा रहमतुल्लाह ताला अलैह घर में ठाल मुंहिंजा प्यारा हिकु आशिक़ मुरीद अर्ज़ कयो साईं भला ॿुधायो वली छाखे चइबो आहे? विलायत जो मक़ाम छाहे? साईं जे साम्हूं मंझी पई हुई पाण फरमायूं अदा वली उनखे चइबो आहे। अहिड़ी बात थी खे चवे उॾाम त उॾरे, बसि साईं जे ज़बान मां लफ़्ज़ निकिरंदा विया, उहा बात थी हवा में उॾामण लॻी। मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग बात थी उॾामी आहे। साईं फरमायो बात थी ऐं फ़क़ीर खे मसलो थो सम्झायां, तोखे मूं हुकुम कोन कयो आहे। अरे महबूब जे गुलाम जो इहो मक़ाम आहे त रसूल आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पंहिंजो शान छा हूंदो, पंहिंजी ताक़त जो कमाल छा हूंदो? मुंहिंजा प्यारा दोस्त हज़रत दाता अली हजवेरी रहमतुल्लाह ताला अलैह जे वक़्त में लाहौर में आयो आहे, शेखुल हिंद साईं जे पासे में रखियल आहे। शेखुल हिंद साईं जे पासे में रखियल आहे। उन वक़्त जो वॾो जादूगर हो, वॾो माएनाज़ जादूगर हो। मुंहिंजा प्यारा दोस्त हज़रत दाता अली हजवेरी खे खीर पसंद हो। छा पसंद हो? हर कंहिंजी पंहिंजी पसंदि हूंदी आहे। मदीने जे साईं खे मखण ऐं माखी पसंदि आहे। मखण ऐं माखी नबी साईं फरमायो जंहिंजे दस्तरखान ते माखी ऐं मखण असां हुन जा महिमान।
असां जा महिमान थींदा आहियूं। हज़रत दाता अली हजवेरी खे खीर जो तोहफ़ो पसंदि हूंदो हो। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्ग हज़रत दाता अली हजवेरी रहमतुल्लाह ताला अलैहि खे एॾो त खीर पसंदि हो। हाणे उर्स जो महीनो अचे थो पियो, तक़रीबन 17 खां 20 या 19 ताईं साईं जो उर्स हलंदो ऐं दरगाह जे आस पास खीर जा खीर आम हलंदो आहे। सॼे पंजाब जो खीर पीते जमा थींदो आहे। सखी पंहिंजी सखावत बि ॾेखारींदो आहे ऐं पंहिंजी पसंदि जो कसम बि ॾेखारींदो आहे। जंहिं वक़्त में लाहौर में आयो जेके बि हिंदू हुआ उन्हनि खे चयाई अवां पंहिंजे महीन जो ढकियुनि जो खीर मूंखे ॾियो, मुंहिंजे हवाले कयो। उन्हनि चयो साईं असां तोखे खीर ॾियूं पर असांजो हिकिड़ो महाराज आहे जेतिरी खीर जो टुको ॾिनोसीं त असांजे ढकियुनि महीन वारा थण सुकाए छॾींदो। उन्हनि जा खटी ॾींदा खीर कोन ॾींदो। साईं फरमायो इहो खीर वरी वापसि आणण मां दाता अली हजवेरी जो कमु आहे। तव्हां खीर मूंखे ॾियो, उन महाराज खे न ॾियो। मुंहिंजा बि दोस्त बुज़ुर्गो थियो बि ईअं। उन्हनि हिकिड़े वेले जो खीर साईं खे ॾिनो, ॿिए ॾींहुं उन्हनि ढकियुनि में खीर ॾियण बंदि करे छॾियो। हुन जादूअ जे ज़ोर ते उहो खीर बंदि करे छॾियो। भाइयूं वेठायूं आयूं साईं असां खे राति कयो पिए रड़ियूं कयोसीं त इहो कोन बख़्शींदो। वॾो जादूगर ताक़त वारो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो ऐं उन सॼे उन इलाइक़े जे मेन कोइन जो खीर बंदि करे छॾियो आहे। साईं उन वटि हली विया। मुंहिंजा प्यारा करे घर में वेठो आहे। पाण फरमायूं ओ महाराज अॼु जेका बि तोखे ताक़त हलाइणी आहे उहा हला। पोइ वरी मुंहिंजी ताक़त न त मुंहिंजी ताक़त छा आहे, मदीने वारे गुलाम जी ताक़त छा आहे, इहा पोइ जी ॻाल्हि आहे। पोइ असांजे मुरीदनि अक़ीदतमंदनि जो खीर बंदि कयो आहे। ॿियूं बि ताक़तूं हला। उन महाराज मुंहिंजा बि दोस्तो कॾहिं कुतो थी थो ॾेखारे, कॾहिं कहिड़े जानवर जी सूरत, कॾहिं शींहं जी सूरत, कॾहिं छा मां छा ईअं पंहिंजा कुतब ॾेखारींदो रहियो, ताक़त जा इज़हार कंदो रहियो। जॾहिं हुन जूं ताक़तूं खुटी वयूं दाता अली हजवेरी पेर मां चाखुड़ी कढी आहे। पाण फरमायो ओ महाराज दाता अली हजवेरी जी ताक़त पोइ ॾिसबी पहिरीं असांजे पेर जी चाखुड़ी जो कमाल छा थी करे। मुंहिंजा बि दोस्तो बुज़ुर्गो उन टाइम में ई उॾान हुआ, मथे उॾामी भॼे थो। साईं पंहिंजे पेर जी चाखुड़ी कढी आहे। चाखुड़ियूं खड़ाऊं उॾामदियूं वयूं, ॿई वञो उन महाराज जे मुंहं में लॻल, मथे में लॻल। साईं फरमायो जेसि ताईं शराब सां मोटी असांजे पेरनि में न ईंदे तेसि ताईं तोसां बि अहिड़ो हसर हूंदो जीअं निमरूद सां मच्छर करे रहियो हो, तीअं मुंहिंजूं जुतियूं तुंहिंजी पुठ कोन छॾींदियूं। मुंहिंजा प्यारा कलियूं जॾहिं सुजी पयूं लॻे करे कल पवे ख़बर कुझु ख़ातिर खां लही आयो हेठि पेरनि में किरी पियो। अर्ज़ कई कला वाकई जॾहिं जुतियुनि जो इहो कमाल आहे त जुतियुनि वारे जो कमाल छा हूंदो। साईं फरमायो तूं पाण खे छा थो सम्झी। अजी दोस्तो साईं जे कदमनि में किरी परे थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। साईं असां ईअं सम्झो त मोइनुद्दीन तव्हांखे तव्हां वटि तव्हांजे शान खे तव्हांजे मान मक़ाम खे मञी वियो आहे, पर वाकई तव्हां कहां आहियो। गंज बख़्शे फैज़ आलम मज़हर नूरे ख़ुदा लाख सारा पीर कामिल कामिलारा रहनुमा। मुंहिंजा प्यारा कलमू पढ़ी मुस्लमान तो थिए। साईं हिक निगाह में शैख़ुल हिंद जे मक़ाम ते पहुचाए छॾियो। हिक ई नज़र सां त मुआज़ पे कयो त जॾहिं आका जे ग़ुलामनि जो इहो कमाल आहे त ख़ुदि मुस्तफ़ा जो कमाल छा हूंदो, असलैन जे नाने जो कमाल छा हूंदो। इन हक़ीक़त ई असां
कौन था सघूं अलगर्द मुंहिंजा प्यारा दोस्तो मूं अर्ज़ पे कयो माई महबूब करीम खे अर्ज़ कयो किला मुंहिंजो पुटु हुते बि मरे हा पर अॼु ज़िंदा थिए इन्हनि जूं खिलूं टोकूं ख़तमु थियनि ताना ख़तमु थियनि महबूब फरमायो दुआ घुर अल्लाह तुंहिंजी मदद फरमाईंदो छो जो सुपर पावर रब आहे मूं वटि बि ताक़त रब जी आहे दाता अली हजवेरी वटि बि ताक़त रब जी आहे पीरनि जे पीर रब दस्तगीर वटि बि ताक़त रब जी आहे मुंहिंजे हसनैन औलाद वटि बि ताक़त रब जी आहे मुश्किल कुशा वटि बि ताक़त रब जी आहे अबू बकर वटि बि ताक़त रब जी आहे अलगर्द सां सभिनी जो सुपर पावर ताक़त वारो ख़ालिक़ मालिक आहे उनजी अतावा पोइ जीअं असां बि चाहींदा आहियूं रब जी ॾिनल ताक़त सां कंदा आहियूं पर अॼु तूं रब करीम जी दरबार में इज़हार कर मां बि आमीन कयां मूंखे बि इन दुआ में शमूलियत मिले ऐं रब करीम तुंहिंजी फरियाद ज़रूरु ॿुधंदो छो जो या अय्युहल्लज़ीन आमनु इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन अल्लाह जी मदद हासिल कर बेशक अल्लाह सब्र वारनि जी मदद कंदो आहे दुआ घुरण वारनि जी मदद कंदो आहे जेको रब करीम जी दरबार में ईंदो आहे हथ खणंदो आहे दुआ घुरंदो आहे रब उनजी ज़रूरु मदद फरमाईंदो आहे हिते हिकिड़ो ॿियो मसइलो हुओ हींअर इराक ऐं इत्तिहादी अमेरिका वारनि जी जंग दुआऊं हलनि पियो या अल्लाह इराक जे मुस्लमाननि जी मदद फरमा सभिनी जी इहा दुआ ऐं पहिरीं जेका ख़लीज वारी जंग लॻी उन में बि दुआऊं थियूं बहरहाल जंग बंदि थी हाणे बि दुआऊं हलनि थियूं पियूं असांजा घणा ज़हन ईअं हूंदा आहिनि त बाबा अलाह साईं कोॾो ॿुधे दस्तगीर बादशाह ऐं घणा माण्हू त दस्तगीर खे ईअं कोन चवंदा आहिनि अवां वारो पीराण खे भूते आहे अवां वारो अवां असांजो ई सही असांजो पीराण खे भूते आहे नजफ़ में मौला जो ख़ुशा आहे नजफ़ अशरफ में ऐं करबला मोहल्ला में इमाम हुसैन शहीदनि जो सरदार हुते आहे इमाम आज़म अबू हनीफ़ो बि हुते आहे महबूब करीम जा वॾा वॾा बरखुस्ता सहाबा बि मुंहिंजा वीर दोस्तो इराक में अलवर इराक जो सॼो ख़ितो ख़ुदा जे ताक़त वारे माण्हुनि मां भरियो पियो ख़ुदा जो क़स्म आहे इराक जी सरज़मीन में अहिड़ा मर्द मोमिन सुधा पिया आहिनि जो सिर्फ़ु हीअं इशारो कनि अलाए छा मां छा थी वञे पर न मुंहिंजा प्यारा काइनात जो मालिक सुपर पावर हक़ीक़ी रब आहे रब्बुल आलमीन जीअं चाहींदो आहे तीअं कमु थींदो आहे छो जो काइनात जे निज़ाम खे अलाह ताला तरतीब ॾिनो आहे त क़यामत ताईं हीअं हलाइणो आहे हीअं करिणो आहे पोइ जीअं रब करीम जी मंशा आहे त हिन काइनात जे निज़ाम खे हेॾा हलाए वञिणो आहे उन जाइ ते पासे में किनारे जो खूह हज़रत यूसुफ जो खूह में आहे मुंहिंजा प्यारा हज़रत याकूब खे नज़र न आयो ऐं वञी जॾहिं मिस्र में सोड़ियो मिस्र जो बादशाह थियो उतां खां तेहरान आयो हज़रत याकूब जो फरमाए त मूंखे रब न भुलाए त मिस्र में मूंखे पंहिंजे पुट जी ख़ुशबू पई अचे उनजे तेहरान में ख़ुशबू पई अचे त हिकिड़े शख़्स सवाल कयो किनारे वारे खूह में हज़रत यूसुफ हुयो तव्हांखे ख़ुशबू न आई तॾहिं तव्हांखे यादगिरी न आई अॼु मिस्र केॾो परे आहे ऐं तव्हां चओ था त मूंखे ख़ुशबू पई अचे ॻाल्हि छा आहे अखियुनि में पाणी अची वियो तव्हां फरमायो अदा असां को बि रब करीम जा कान आहियूं सुपर पाण रब आहे कॾहिं उहो पंहिंजो को बि कमु
कढणो हूंदो आहे रब करीम खे पंहिंजो राह पंहिंजो कुदरती कानून हलाइणो हूंदो आहे उन टाइम में असां वारे उन्हनि नज़रुनि ते पती रखी छॾींदो आहे ऐं पंहिंजो कमु कढी हलियो वेंदो आहे उन खां बाद पती हटाए छॾींदो आहे वरी उहो ई सोचणो हूंदो आहे रब करीम जी का मंशा हूंदी आहे जीअं भिटाई घोड़ फरमायो दोस्त काहे दादिला छो मोह गमारा खलीलन के सहाय अल्लाह समद बेनियाज ये करे जिए चाहे इन्हीं में पका आहे उन्हीं गाल इसरार जी इनमें कुर्ब जोड़ा बुढ़ादी दोस्तों आखिरी दौर आहे असांजे अमलनि जी शामत आहे असांजे किरदार जी शामत आहे अॼु बि ॾिसो इराक जे करे हिकिड़ो आहे टोटल मुस्लमान जूं जेके गवर्नमेंटूं आहिनि उहे सभु हुननि सां अमरीका वारनि सां आहिनि उन्हनि पंहिंजा अॾा ॾिना आहिनि वरन मुंहिंजा प्यारा उहो परदेसी मुसाफ़िर उनजी कहिड़ी ताक़त आहे जो हिननि सरज़मीनुनि ते वेहे पर मुंहिंजा दी दोस्तो उहो गोल पियो विढ़े असांजूं ताक़तूं असां सां विढ़ी रहियूं आहिनि उहो नथो विढ़े सिंधी ज़बान जो मिसाल ॾियां तॾहिं तव्हांजी ॻाल्हि सम्झ में ईंदी माण्हू पियो बब्बर जो वण ते वठी बब्बर जो जेको आहे थंभलो थींदो आहे उहो बागे बागे करंदो तमामु घेरो वॾो थुल्हो थंभो थींदो आहे कुहाड़े सां पे हमरा धकायो त सॼो वण लुॾियो सॼो वण लुॾियो पियो हिलियो पियो हिकिड़े फ़क़ीर पुछियो ऐं बब्बर जा हेॾा सारा वण तुंहिंजी ताक़त ॾिठी हेॾो कुहाड़ो आहे तंहिंजे धक सां को चिचा बि निकितो वञे ऐं तुंहिंजो आवाज़ निकितो वञे त बब्बर वीचारे में पाणी किरी पियो अखियुनि चवंदा इहो कुहाड़े जो क़िसो न आहे कुहाड़ो कोन पियो हणे इन में जेको कन आहे सो मूं बब्बर जो आहे मुंहिंजो ई पुटु आहे जो मुंहिंजो पुटु ई मूंसां विढ़ी रहियो आहे कुहाड़े खे तव्हां चवंदा इहो कन कढी छॾ पोइ ख़ाली कुहाड़ो हणे त ख़बर पए पर मुंहिंजो ई मूंसां विढ़ी रहियो आहे मुंहिंजो ई कन मूंखे जेको आहे सो साबित थी रहियो आहे अहिड़े नमूने सां अॼु मुंहिंजा प्यारा उनजा मददूं असां आहियूं असांजूं गवर्नमेंट उन्हनि जूं मददूं आहिनि मन उनखे ताक़त न आहे मदीने जे साईं इहा ॻाल्हि अॼु खां 1400 साल पहिरीं ॿुधाई पाण फरमायूं मुंहिंजा उम्मती हूंदा बि घणा तमामु घणी ताक़त में हूंदा पर रुसवा हूंदा रुगो मुद्रा था खाईंदा दर बदर हूंदा असहाब अर्ज़ कयो कुल्ला मैदान बदर में 113 ॼणा हुआसीं पर तव्हांजो नो मुबारक मथे करे छॾियोसीं दीन जो झंडो मथे करे छॾियोसीं हज़ारनि खे भॼाए धूड़ में मिलायोसीं उहे हेतिरा हूंदा ताक़त वारा हूंदा उहे बि इहे हूंदा ख़बर हाओ उहे मिसकिन छा कंदा जो उन्हनि जी वाट ॿार पंहिंजे हथ में हूंदी से मुनाफ़िक़ इन्हनि जा जेके बादशाह हूंदा उन्हनि जा जेके हाकिम हूंदा से मुनाफ़िक़ हूंदा बाक़ी अवाम वेचारी छा करे उहा बि तड़पंदी उन्हनि जो त ईमान हूंदो पर उहे त छा करे सघनि था पाकिस्तान खां ॿाहिरि नथा वञी सघनि विढ़ी त कोन था सघनि असुल जेका उन्हनि जी ताक़त यानी गवर्नमेंट हूंदी उहा मुनाफ़िक़ उहे सभु जेके बि गवर्नमेंट हूंदी उहे मुनाफ़िक़ हूंदा ऐं उन मुनाफ़िक़ी जे करे अवाम वेचारी ते मार कंदी आवाम जेका हूंदी त दर बदर हूंदी रुसवा हूंदी आहे ॾिसो इराक में अवाम खे वीचारी मरे जेके माण्हू वीचारा सिविलियन उहे पिया मरनि अस्पतालनि में घरनि में ॿार बच्चा वीचारा उहे पिया मरनि जेॾा तेॾा तव्हां निहारियो त मुंहिंजा ॿी दोस्तो इन में रखी राज़ आहे इहो बि असांखे अमलनि जो को मसइलो आहे आख़िर फतह मुस्लमाननि जी आहे फतह हक़ जी थींदी पर थोरी देरि जे लाइ असांजे तव्हांखे बि कुझु सबक़ ईंदो सेखत ईंदी त कुझु सुधरो कुझु सबक़ हासिल कयो उन खां बाद जॾहिं मुस्लमाननि में इत्तिहाद ईंदो इंशाअल्लाह ताला फतह वरी मुस्लमाननि जी आहे फतह वरी हक़ जी आहे ऐं हींअर दुआऊं हलनि पयूं पर जे थोरी देरि थिए या मामला तुरंत सुलझ थियनि त तव्हां बेसब्री जो इज़हार न कयो असांजो कमु छा आहे दुआ कयो नबी साईं फरमायो तव्हांखे ख़बर पई त कश्मीर में मुस्लमान परेशान तव्हांखे ख़बर पई त कराची में हिकिड़ो मुस्लमान परेशान तव्हांखे ख़बर पई सऊदीअ में हिकिड़ो मुस्लमान परेशान त अव्हांजो कमु छा आहे त उनजी मदद कयो जेकॾहिं पहुची सघो था त नथा पहुची सघो त पोइ छा विज़ू निमाज़ करो या ई हथ मथे खणी अल्लाह जी बारगाह में दुआ करो मौला
मुझे मुसलमान की मदद फरमा बस एतिरो चवण तुंहिंजो कमु आहे रब करीम लोह महफ़ूज़ तुंहिंजे दफ़्तर में लिखी छॾींदो आहे त हीउ उते पहुतो ऐं उनजी मदद करे तोखे ओतिरो ई सवाब मिलंदो त असांजो जेको कमु आहे सो असां कयूं असांजो कमु आहे दुआ कयूं ऐं मुंहिंजा मौला अल्लाह असांजी हीअ दुआ आहे उन्हनि जी मदद फरमा हाणे अल्लाह खे कहिड़ो कमु करणो आहे रब करीम खे हिन निज़ाम खे कहिड़ा हलाए वञणो आहे इहो असांजे सम्झ खां ॿाहिरि आहे इहो असांजे सम्झ खां ॿाहिरि आहे उहो ॼाणे उनजा कम असांजो उन सां वास्तो न आहे पर असांखे जेका शइ आयदा उहा पूरी कंदासीं असांखे पंहिंजो उजरो मिली वेंदो असांखे मज़दूरी मिली वेंदी बाक़ी रब ॼाणे रब जा कम ॼाणनि अलग़र्ज़ मुंहिंजा ॿी दोस्तो बुज़ुर्गो त जॾहिं बि दुआ घुरो उनजो नतीजो न निकिरे त मायूस न थींदा वञो परेशान न थियो मुंहिंजा प्यारा दोस्तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं तव्हां दुआ घुरंदा आहियो त कंहिंजो नतीजो ज़ाहिर थींदो आहे कंहिंजो न थींदो आहे पर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो तव्हां महशर जे मैदान में ईंदा तव्हांजे पुठियां जबरनि जहिड़ियूं नेकियूं पियूं हलंदियूं तव्हां रब खे अर्ज़ु कंदा रब हे असां हेॾियूं त नेकियूं कोन कयूं हेॾा सुठा अमल असांजा कोन हुआ असां त निमाज़ सही कान्हे पढ़ी पोइ हेॾियूं नेकियूं छा जूं त रब फरमाईंदो इहे तुंहिंजूं घुरियलूं दुआऊं जिन जो नतीजो तो न ॾिठो अॼु असां उन्हनि दुआउनि खे नेकियुनि जी सूरत ॾेई छॾी आहे हाणे वञी उनखे सामियूं जे कुड़ में जबलनि जहिड़ियूं नेकियूं वञी तोड़ा अॼु तोखे कम अची वियूं आहिनि असां इहो ज़ख़ीरो करे रखियो त दुआ कॾहिं बि जेका असां रद्द न आहे तव्हांजो कमु आहे घुरनि क़बूल करण रब जो कमु आहे करे या न करे उहा उनजी मर्ज़ी आहे मुंहिंजा ॿी दोस्तो हमारा काम है कह देना यारो आगे मानो न मानो है प्यारो असांजो जेको कमु आहे सो असां करे छॾियो हाणे रब जो जेको कमु आहे सो रब खे करिणो आहे सलात मुंहिंजे प्यारे महबूब जो अॼु माशाअल्लाह जमात काफ़ी आहे आऊं चलो